हिते जा नुमाइंदा जेके नुमाइंदा जीअं MP आहे MNA आहे त असांजा कई हिते हादसा थी चुका आहिनि। असांजो पहिरीं बि 3-4 छोकिरियुनि खे इन गाॾी धकयो और हालांकि ॿिए बि रोड आहिनि, ॿी जॻह त हर जॻह त बाईपास बनायो पियो वञे, हर रोड बनायो पियो, पर हीअ त रोड सरफ जेको आहे सो ॻोठ जे लाहे ई आहे। ऐं हीअ सुई गैस जो आहे, चलो सुई गैस जूं गाॾी गुज़रे थी हिकिड़ो त उनजो को मसइलो न आहे, पर कंपनीअ जूं टोटल जेके गाॾियूं जेके टोटल इन कंपनीअ मां जेके गाॾियूं अचनि थियूं बिन कासम मां, ये जेके स्टील मिल आहे, कासम पोर्ट आहे, इहे गाॾियूं टोटल अचनि थियूं त एॾे स्पीड सां पियूं वञनि जेको हे त ईअं वञनि पिया जहिड़ो सिपराईअ ते पिया वञनि। त असां अर्ज़ु इहो था करियूं त रस्ता ॿिए बि आहिनि, ॿिए बि कई रस्ता आहिनि, छो हरू भरू जेको आहे सो असांजे बच्चा जेके उते किचिरा विताइनि था, असांजा बच्चा नंढड़ा इहे जेके सो खेॾण जी त जॻह ई कोन्हे जेको सो उते उहो पासे था वेही खेॾनि था ॿार नंढड़ा, ऐं उन ई रस्ते तां वञनि पिया, त इहा त नाइंसाफ़ी आहे। ऐं MNA MPA जेके बि नुमाइंदा आहिनि मलीर ज़िले जा, मलीर जा, और मथे बिलावल ताईं ई मां अपील करियां थो त इन्हनि खे को माना रस्तो को सुठो ॾिनो वञे जेको हीअ असांजे बच्चा जेके किचिरो विताइनि पिया उते हे जेको गाॾियूं गुज़रनि पियूं उहो न गुज़रनि। ठीकु आहे।